ठुले सेक्शन पुलिस जो कामयाब छापो कच्चे शराब समेत एक वंशात फरोश के पकड़े लॉकअप हवाले कयो वियो। राब्ते करण ते ए सेक्शन ठुले जे SHO नादर अली भट्टीअ ॿुधायो त SSP चकमाबाद सैयद आमिर अब्बास शाह जी हिदायतुनि ते समाजी बुराइनि ऐं स्ट्रीट क्राइम ते कंट्रोल करण ऐं ॾोहारियुनि जी गिरफ़्तारी लाइ गश्त दौरान मुख़्तलिफ़ हंधनि ते छापा हया आहिनि ऐं ख़बर पवण ते शहर जे शाह फैसल कॉलोनी जे मंगी मोहल्ला में अब्दुल रज़ाक मंगी जे घर ते कामयाब छापो हणी ड्रमनि ऐं ट्रेकननि में पियल 1200 लीटर कच्चो देसी शराब समेत एक मंशियात फरोश ऐं रफ़ीक अहमद पुट अब्दुल रज़ाक मंगी के गिरफ़्तार करे मथां क्राइम नंबर 141/2023 तहत केस दाख़िल करे लॉकअप करे वरितो आहे ऐं कानून हवाले कयो वेंदो। हुन चयो त इलाइक़े में को बि ॾोह बर्दाश्त न कंदसि। हद में अमन अमान बहाल करण लाइ पुलिस जो देर ताईं गश्त वधाए मुख़्तलिफ़ हंध ते छापा हणी मंशियात फरोशनि समेत घुर्बल जवाबदारनि खे पकड़े कानून हवाले कयो वियो आहे। कार्रवाइनि सबबि बदअमनी ते कंट्रोल थियो आहे। मज़ीद ख़बरनि ऐं तफ़सीलात लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट www.awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।